जामशोरो में सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवान शहीद मुमताज़ गोरड़ जा क़ातिल जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ 11 फरवरी ते SSP जामशोरे ऑफिस जे गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणे हणण जो ऐलान कयो। अहिड़ो इज़हार सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवान जनरल सेक्रेटरी रोशन बोर्डे ऐं जसकम अॻवान दीदार श्याम ऐं मुमताज़ गोरड़ जे वारसनि कोटड़ी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। संदन चवणु हो त 27 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं शहीद मुमताज़ गोरड़ जा क़ातिल जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सदस्य वारसनि खे केस तां हथ खणण लाइ धमकियूं मिली रहियूं आहिनि। कोटड़ी SHO ऐं जांच कमेटी ऑफिसर ते असांजो इतमाद न आहे। हुन वक़्त ताईं पुलिस को बि बूटो न मारियो आहे। हुननि चयो त उनखे इतला मिलियो आहे त कोटड़ी पुलिस क़त्ल केस मां जवाबदारनि जा नाला कढी रही आहे। हौसपुर भरिसां ॻोठ वाहिद बख़्श बजारणी जो पुरहित एजाज़ अहमद शेख गुज़िरियल 1 साल खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में वतल हुजण करे संदसि घर भाती सख़्तु परेशान आहिनि। संदसि माउ ऐं पीउ रोईंदे मीडिया खे ॿुधायो त जेका मेड़ी चूंडी कई हुई सा सभु पुट जे इलाज ते ख़र्च करे चुका आहियूं। संदनि पुट गुज़िरियल 4 साल खां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी लपेट में रहियो आहे, जंहिं लाइ सखर ऐं लाड़काणे जे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि मां संदसि इलाज कराए थकिजी पिया आहियूं। हुननि चयो त हाणे कराची जे डॉक्टरनि 1 साल अॻु खेसि कैंसर ॿुधायो आहे, जंहिंजो इलाज जिना अस्पताल मां करायूं पिया। हुन इलाइक़े जे MPA मीर शबीर बिजाराणी समेत वसवारनि खे मदद जी अपील कई आहे। हालाणी भरिसां ॻोठ अब्दुल मजीद हालेपुट जो रवासी 13 वरनि जो तनवीर अहमद हालेपुट गुज़िरियल 10 ॾींहनि खां ॻोठ खां मिरापुर वेंदे गुम थी वियो आहे, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे। वारसनि प्रेस क्लब हालाणी पहुची साफ़नि खे ॿुधायो त हुनजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। हुनजे नंढड़े जी ॻोल्हा में मदद कई वञे। हुनजा माउ पीउ परेशान आहिनि। मुंहिंजो नंढड़ो ई मदरसे में पढ़ंदो हुयो। जुमे ॾींहुं तनवीर अली हालेपुट जुमे ॾींहुं मदरसे मां मोकल ते आयो। जुमे ॾींहुं मोकल खाई करे मदरसे शाम जो छंछरु ॾींहुं पहुतो। मदरसे में पोइ पहुतो या न पहुतो, उतणा मास्तरनि मूं ॾे कॉल कई त साईं छंछरु ॾींहुं राति मदरसे में तव्हां नंढो न आहे पहुतो। अर्ज़ु पियो कयां त मुंहिंजो जिथे बि नंढड़ो हुजे, किथे बि कंहिं भाउ खे वधायो हुजे त मूंखे हिन प्रेस क्लब वारनि सां तावन करे ऐं नंबर बि लिखंदासीं, उन ते कुझु तावन करे मूंखे नंढो पहुचायो। दाबे जे लॻल क्रेश प्लांटनि इलाइक़े वासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो। क्रेश प्लांटनि मां उथंदड़ ज़हरीली मादी ऐं मिटी सबबि इलाइक़े वासियुनि जो माल बि मरण लॻो। फसल मुकमल तौर ते सुकी विया। ॿिए पासे ॻोठ जे रोड ते हेवी कंटेनर बीहारे करे इलाइक़े वासियुनि खे बिटी अज़ाब में मुब्तला कयो वियो। ॻोठाणनि रज़ा कलमती रमज़ान कलमती ॿिनि एहतजाज कंदे चयो त संदनि ॻोठनि जे भरिसां लॻल क्रेश प्लांटनि मां निकिरंदड़ ज़हरीली मादे इलाइक़े वासियुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़े छॾियो आहे। फसल तबाह थियण लॻो ऐं माल मरी रहियो आहे। ॻोठ जे रोड ते हेवी कंटेनर बीहारे करे ॻोठनि ॾांहुं वेंदड़ रोड मुकमल तौर ते जाम कयो वियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणनि ऐं ड्राइवरनि में ॾद चक रोज़ जो मामूल बणियल आहे। गाड़ी पत्थर सोंढा ऐं चिड़िया खां अचनि पिया। इहो केमिकल आहे, हिते ठाहे करे पोइ कंटेनर भरे करे चाइना मोकिलीनि था। हे हिकिड़ो कंटेनर हे 5 खां 7 लख रुपए जो खपाइनि था। SHO साहिब खे DCO साहिब खे साईं असांजा बच्चा वीचारा असांजूं अखियूं अंधा थी रहिया आहियूं। असांजा ज़ुल्म आहे, बिल्कुलु महिरबानी करे बंदि करायो। ई ॾिसो असांजा माल मरी रहियो, माल जा फर मरी रहिया आहिनि। असांजा नंढा बच्चा तिरनि खे नक में लट पई पवे, असांजे खाधे पीते वात में बि पवे। असां अखियुनि खां अंधा थी रहिया आहियूं। का शइ ॾिसण में कोन थी अचे। असां सां वॾो ज़ुल्म आहे। जेको असां आहे क्रेश प्लांट बंदि कयो। हिननि जो जेको मैनेजर आहे जबार शेख, उहो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं थो ॾिए त भई अव्हांखे ऐं रेंजर्स खां ॿधाए छॾींदुसि। असांजा सेठियूं अव्हांखे कूड़नि केसनि में हीअं करे छॾंदा, हूअं करे छॾंदा, हमें यादि कंदा ऐं फैक्ट्री असीं बंदि कोन कंदासीं। फैक्ट्री जेको हालति कयो आहे, हिते जी इलाइक़े जी हालति ॾिसो, तव्हां वण ॾिसो, आम हिते जेके पोज़ीशन आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। असीं वसवारनि खे अपील था करियूं, DG सिहत आहे, ह्यूमन राइट्स, तोहफ़े माहौलियात, सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे किसाननि ते रहम कयो ऐं हीअ बॉक्स ऐं जाली फैक्ट्री हमेशह लाइ बंदि कयो वञे। हुननि घुर कई त गैर क़ानूनी तौर ते हलंदड़ क्रेश प्लांटनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इलाइक़े वासियुनि खे वधीक अज़ाब खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।